हिकु ॾाही हिकु मश्क हाणे मुकमिल थी चुकी आहे। उन खां पोइ हिकु ॾाही ॿ मश्क शुरू करियूं पिया ऐं हीअ 6हीं क्लास जे रियाज़ी जे बारे में आहे सम्झाइणी। त हिकु ॾाही मश्क जो पहिरियों हिसाबु हल करियूं था। हीअ सेटनि जे बारे में हिसाबु कोन्हनि, सेट आहिनि। पहिरियों सुवालु आहे, सबबु ॾियो त हेठियां मेड़ सेट छो न आहिनि। पहिरियों सेट जेको सेट करे ॾिनल आहे, हाणे इहो पाण खे ॿुधाइणो आहे त सेट कोन्हे। हालांकि ॾिंगनि जे विच में त लिखियल आहिनि, पर ख़ाली ॾिंगनि जे विच में लिखण तां सेट कोन थो थी वञे। हाणे हिन जा मेंबर आहिनि DOOR। ही सेट न आहे इन करे जो इन में O 2 दफ़ा आयो आहे। कंहिं बि सेट में को बि मेंबर हिकु दफ़े खां वधीक न ईंदो आहे। जेकॾहिं वधीक ईंदो त उहो सेट न हूंदो आहे। मतिलबु ख़ाली ॾिंगनि में लिखण तां को सेट न थी वेंदो आहे, पर उन में ज़रूरी हूंदो आहे त मेंबर हिकु दफ़ो अचे। ॿियो नंबर, इन जो पहिरें नंबर जो जेको ॿियो नंबर सेट ॾिनल आहे, सेट कोन्हे पर ॾिंगनि जे विच में आहे, से निशानियूं आहिनि। हिन में वरी तारो, पोइ वरी गोल, वरी तारो, उन खां पोइ आहे टिकुंडो। ही सेट न आहे इन करे जो तारो इन में 2 दफ़ा आयो आहे। टियों नंबर जेको आहे उन में मेंबर ॾेखारियल आहिनि AFDA। ही सेट न आहे इन करे जो मेंबर A इन में 2 दफ़ा आयो आहे। चौथे नंबर ते 2 2 3 3 4 4। ही सेट न आहे इन करे जो हर मेंबर इन में 2 दफ़ा आयो आहे। 2 बि 2 दफ़ा आयो आहे, 3 बि 2 दफ़ा आयो आहे, 4 बि 2 दफ़ा आयो आहे। तंहिं करे ही सेट न आहे। 5 नंबर ते आहे ख़ूबसूरत पखियुनि जो सेट। ही सेट न आहे इन करे जो हिन में चिटीअ तरह बयानु कयल न आहे। छो हिन में ख़बर ई कोन थी पवे त ख़ूबसूरत पखी, ख़ूबसूरती जो मयार हर कंहिं वटि पंहिंजो आहे। कंहिंखे कहिड़ा पखी वणंदा आहिनि, कंहिंखे कहिड़ा पखी वणंदा आहिनि। जीअं त चिटीअ तरह बयानु कयल न आहे, तंहिं करे ही सेट न आहे। 5 नंबर आहे सुठनि रांदीगरनि जो सेट। ही सेट न आहे इन करे जो हिन जे मेंबरनि खे चिटीअ तरह बयानु कयल न आहे। हिन में इन करे जो हिन जा मेंबर चिटी तरह बयानु न थियल आहिनि। ही सेट न आहे। त अहिड़े तरीक़े सां पहिरियों जेको आहे सो मुकमिल थियो। ऐं जेकॾहिं तव्हां पहिरीं मश्क न ॾिठी हुजे त उन जूं वीडियोज़ बि मौजूदु आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। हाणे हिन में मूं लिखियो आहे ही सेट न आहे इन करे जो हिन जे मेंबरनि खे चिटी तरह बयानु कयल न आहे। त हाणे जेकर तव्हां वीडियो हिकु ॾाही हिकु मश्क जूं न ॾिठियूं आहिनि त उहे बि ॾिसी सघो था। ऐं जेकर तव्हांखे वीडियो पसंदि आई आहे त चैनल खे सब्सक्राइब करियो, हिन वीडियो खे लाइक करियो, हिन वीडियो खे शेयर करियो। ऐं वरी आउं ईंदुसि ॿियो नंबर क्वेश्चन हल करण जे करे तव्हांखे उहो बयानु कंदुसि, उहो तव्हांखे सम्झाईंदुसि। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।